नाज़िर मदइजी में जूने जा बिरादरी में हलंदड़ पुराणे तकरार ता झेड़े में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर सुरहे मीराणी। जी सुरहे, छा तफ़सील आहिनि? जी मदइजे भरिसां इज़त जी वांड आहे जिते जूने जा बिरादरी जेको पुराणे सालनि खां तकरार दुरनि जो हलंदड़ हो, जंहिंजो फ़ैसिलो थियो कुझु ॾींहं पहिरियां इम्तियाज़ जूने जे वटि धुरियूं खीर खंड थी वञण खां पोइ अॼु जीअं ई सुबुह धुरनि में कंहिं ॻाल्हि तां ज़मीन ते कमु कंदड़ जेको आहे सो ज़ुल्फ़कार धुर जे माण्हुनि जे मथां ॿी धुर आहे पीरल जूने जो, उन्हनि हमिलो करे ॾिनो जंहिंमें 3 ॼणा ज़ख़्मी थी थिया। इम्तियाज़ जूने जो ऐं जेको आहे सो ख़ालिक जूने जो ऐं जब्बार जूने जो, जिन खे खयूं पिया अचनि वारस। ऐं असां जेको आहे सो मीडिया वारा बि उते पहुतासीं त असांजे साम्हूं जेको ज़ख़्मी हुयो खट ते इम्तियाज़ जूने जो, उनखे हथियार बंधन अची फायरिंग करे रखी जेको आहे सो क़तल कयो ऐं जेको आहे सो हू फ़िरार थी विया ऐं पुलिस वाक़े वारे हंधि न पहुचण जे करे इहो वाक़ियो थियो। जी सुरहे, अमां जी महिरबानी।